अस्सलाम वालेकुम दोस्तों, पाप नकर जी धमाकेदार अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, त बिना देर त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। दोस्तों तव्हांखे नेक्स्ट एपिसोड में ॾिसण लाइ मिलंदो त मल्हार शेरदिल खे सम्झाईंदे चवंदो त तूं पंहिंजो ख़्यालु कर। हाणे बालाज खान जा माण्हू शिता थींदा ऐं तोखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदा। ऐं जेको आहे त शेरदिल हुनखे चवंदो जॾहिं बि बालाज खान जा वाठा मुंहिंजे साम्हूं ईंदा त हुननि जा लिंगनि मां जेके वार उभा थी वेंदा ऐं हू माना सोचण ते मजबूर थी वेंदा त हाणे हथियार कीअं हलाइजे, छो त हथियार हलाइण जी मुंहिंजे साम्हूं हुननि जी सघ ई न आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों त वरियल खान जी औताक ते पुलिस ईंदी बालाज खान जे तरफ़ां वांगार वहण जे लाइ, शेरदिल खे गिरफ़्तार करण जे लाइ वरियल खान जी औताक ते ईंदी त शेरदिल जो असांखे हथु ॾिए। ऐं वरियल खान हुनखे चवंदो त शेरदिल मुंहिंजे ॻोठ में रहे थो पर मुंहिंजे हुकुम जो पाबंद न आहे, मां हुनखे चवंदुमि बि त हू तव्हांखे हथु कोन ॾींदो। ऐं रावल चवंदो जेकॾहिं तव्हां हिते शेरदिल खे वठणु आया आहियो, शेरदिल असांजे ॻोठ में रहे थो, बालाज खान जे चवण ते वठणु आया हुआ तव्हां हुनखे, त पोइ असां बि माना बालाज खान जे वाठे मंठार जे मथां फ़रियादी आहियूं, छा हुनखे तव्हां गिरफ़्तार करे सघो था। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे हिकु माना मुनफ़रद किरदार जेके अंदाज़ में मिलंदा दोस्तों, त हीअ एपिसोड ॾिसण न विसारींदा। वरी मिलंदासीं तव्हां सां कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि, सिन सलामत साथ सलामत।